पर हाणे हिते जेका ॻाल्हियूं कनि था हजाई था कनि मां सम्झां थो अॼु बि हिननि खां तव्हां इहो जेका सरकारी हिननि जी जेका पैट्रनाइज़ थिए थी ब्यूरोक्रेसी जेका हिननि जी जेका आहे सो मां सम्झां थो त वॾे में वॾो क़सूर सिंध जे सियासतदान जो त आहे पर सिंध जी जेका ब्यूरोक्रेसी थी आहे जंहिं नमूने हिननि इक़्तिदार परस्तनि सां हिन सरकारी टोले सां गॾु थी सिंध जे अवाम ऐं मां सम्झां थो जंहिं नमूने लाड़काणे जे अवाम जो रतु चूसियो आहे त अलाह हिननि खे पुॼंदो ऐं इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में तव्हांजे वोट सां हिननि खे जेको आहे सो शिकस्त मिलंदी ऐं इंशाअल्लाह सिंध में हक़े हाकिमती जेका आहे उहा वरी बि सिंधी अवाम जी थींदी। मां बि जेका इंतखाब जी ॻाल्हि आहे असां चऊं था बिल्कुलु इंतखाब असां अॼु इलेक्शन थे असां लाड़काणे अवामी इतिहाद जे प्लेटफॉर्म तो लाड़काणे जी 6 ई कॉन्स्टिट्यूंसीज़ ते इंशाअल्लाह सब दोस्त मुतफिक थी असांजो चेयरमैन साहब वेठो आहे लाड़काणे अवामी इतिहाद जो डॉक्टर सरदार भाई साहब असां सभिनी उनखे इख्तियार ॾिनो आहे त भाई 6 ई सीटुनि ते तव्हां जेको फ़ैसिलो कंदव सुभाणे इलेक्शन ते असां इंशाअल्लाह 6 ई सीटुनि ते मुकाबलो कंदासीं इंशाअल्लाह 6 ई सीटुनि में हिननि खे जेको आहे सो ॿुधाईंदासीं त लाड़काणे जो अवाम छा थो चाहे या सॼी सिंध जो अवाम छा थो चाहे। कयां थो जीअं मां ॻाल्हि कयमि त जीअं नशे जा आदी आहिनि त इक़्तिदार जा आदी थी विया आहिनि हिननि खे सरकारी प्रोटोकॉल खपनि हे जाते वञनि त हिननि खे जेको आहे सो उहे ऑफिसर खपनि जेके हिननि जी जेका आहे मां हेॾे भले जलसे शहरी में वेहे थो को लफ़्ज़ अहिड़ो ॻाल्हाए थो मुनासिब न आहे सियासत में पर जेको आहे सो मां सम्झां थो त जेका किरियल में किरियल हिन महिल उहो कमु हुजे उहा ब्यूरोक्रेसी करे थी ऐं हे उन जा बेनिफिशरी थियनि था। मां इहो अर्ज़ु कयां त हाणे बि असांजी इहा ई आहे त अॻु में इन 15 सालनि जो एहतिसाब करणु खपे। लोकल गवर्नमेंट जेको इदारो आहे जेको असांजे शहरनि जी जेका पंहिंजो हिकिड़ो जेको आहे सो माण्हुनि खे आंदो वञे थो कीअं जेको आहे उन्हनि खे जेको आहे जेका ॻाल्हि थींदी आहे त ॾियारी वारा त हे या उहो जेको आहे सो कुटी खाऊ त हे कुटी खाऊ हिननि जाला जेके आहिनि अॻे असांजा ॻाल्हि कंदो असांजो मरूम असांजो मुमताज़ भुट्टो साहब त हिननि खे हाणे जियाला न चओ पीपला न चओ हिननि खे ज़ीपला चओ त ॿ टे शयूं मां तव्हांखे हिते अर्ज़ु कंदुसि त असांजी सियासत लाड़काणे अवामी इतिहाद जी असांजी पंहिंजी ज़ात करण का सियासत न आहे। इलेक्शन 2018 में जेके रिज़ल्ट हुआ तव्हांजे साम्हूं हुया NA 200 ते बि जेको रिज़ल्ट हुयो तक़रीबन 72 कलाक जेको आहे सो उहो रिज़ल्ट रोकियो वियो उहो रिज़ल्ट तक़रीबन 3 ॾींहं ते अनाउंस कयो वियो कीअं उन में मैनेजमेंट थी पर लाड़काणे जे अवाम ख़ासि तौर ते PS 11 जी जेका दोस्त आहिनि मां सम्झां थो जस लहणा जिन 2018 ऐं 19 में बि उसूल जो वोट ॾिनो शऊर जो वोट ॾिनो हिकिड़ो पंहिंजी सोच जो वोट ॾिनो।